अस्सलामुअलैकुम नाज़रीन, रियल न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। मां जी होस्ट मक्सा बलोच। नाज़रीन, मां खे ठरी मीरवा मां असांजे तालका रिपोर्टर ख़ादिम अली सोलंगी जी रिपोर्ट ॾींदी हलां। ठरी मीरवा जे ॻोठ नसीर फ़कीर जलालाणी जी रहवासी शबीरा वलद रांझण ख़ासकेली ॻोठ नसीर फ़कीर जलालाणी जे रहवासी अयाज़ अली ख़ासकेली वलद मोहम्मद बख्श ख़ासकेली सां हैदराबाद जी कोर्ट में प्यार जो परणो करे छॾियो। हिन मौक़े ते प्रेमी जोड़े मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त ॻोठ जे बासर माण्हुनि जे चए ते कम पुलिस हर रोज़ असांजे घर ते चढ़ाई थी करे। हिन चयो त असां प्यार जो परणो कयो आहे, मूंखे अगवा नाहे कयो वियो। मां पंहिंजी राज़ ख़ुशी सां प्यार जो परणो कयो आहे। असांजे ॻोठ जे बासर माण्हुनि शबीरा ख़ासकेली जे भाइरनि मां असांखे ख़तरो आहे। हिन DIG सखर SSP खेरपुर मीरस खां अपील कई आहे त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे त जीअं असां सुकून जी ज़िंदगी गुज़ारे सघूं।